नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। ॾाढी प्यारी कथा ईंदी आहे भक्तन जे कथा में। ॾाढी प्यारी कथा, ॾाढी नंढी कथा ऐं काफ़ी समय को तव्हांखे ॿुधाई बि न आहे उहा कथा। हिकिड़ा महात्मा हा, फ़क़ीरी भेष हो उन्हनि जो, साधु हुया, घुमंदा रहंदा हा, जिते भिक्षा मिली वञे उहे भिक्षा वठंदा हा। उन्हनि जी भिक्षा साधुअ जी ऐं भिखारीअ जी भिक्षा में ॾाढो फ़र्क़ु आहे। भिखारीअ जी जेकी भिक्षा आहे उहा उन्हनि जी दयनीयता आहे, उन जी कमज़ोरी आहे, मजबूरी आहे। लेकिन साधुअ जी जेकी भिक्षा आहे उहो असांजे मथां उपकार आहे। साधुअ जो भिक्षा ते अधिकार आहे ऐं भिखारीअ जी मजबूरी आहे। यादि रखिजो, चवण में त ईअं ईंदो आहे कि साधु बि भिक्षा घुरंदा आहिनि। चओ हरि राम। राजा भरतरी जॾहिं साधु बणिया त पंहिंजे ज़ाल खां भिक्षा वठण आया। केॾी कठिन परीक्षा आहे। जंहिं राज में हज़ारे नौकर चाकर हूंदा, हुकुम हलाईंदा, उन दर ते वञी करे भिक्षा था घुरनि। त उन्हनि जी भिक्षा त हिकिड़ो धर्म आहे साध संगत जे। त उहे पंहिंजे धर्म ते हलंदा हुआ, भिक्षा वठंदा हुआ, शिक्षा ॾींदा हुआ। साधुअ जो धर्म शिक्षा ॾे, भिक्षा वठे। उहे शिक्षा न ॾियनि त असांजो जीवन कीअं सुधरे। चओ हरि राम। इन करे पहिरियों असांजा गुरु बि जेके हूंदा सेवकनि खां घुरी करे वठंदा, घणो कमाईंदो आहे? बाबा 10,000 कमाईंदो आहे। गुरु घर में ॾिना अथई? न बाबा। छा तूं कमाई करे तूं? इहो कमाई नथो खाए, पाप थो खाए। अरे पागल, 10,000 कमाए 1000 गुरुदर में सेवा कर, भंडारा हलाए, सेवा कर, दरबार जी सेवा कर, संगत जी सेवा कर। खोले चवंदा, असांजी पीढ़ियुनि में पहिरियों चवंदा बाबा नारायण दास साहिब, बाबा आनंदराम साहिब तक, छो जो सिख जेके हूंदा पक्का हूंदा। इहो वचन ॿुधी करे सेवकनि जे मन में कॾहिं ईअं न ईंदो कि गुरु लालचीन पैसा था घुरनि। पर समय बदिलियो, गुरु सम्झी विया त हाणे हिन जो भांडो जेको आहे, बर्तन कमज़ोर पइजी वियो आहे, शेरनी जो खीर टिकी न सघंदो। तॾहिं पोइ चवण लॻा कि भाई जेतिरो कमायो था, भगवान कृष्ण त भागवत में 20% था चवनि, पर 10% ई सही, ठीकु आहे। कमाईअ में न, ख़र्च कटे करे, मूलधन में न, नेट प्रॉफिट में, उन में 20 न त 10% उते सेवा कयो जिते तव्हांजी दिलि गवाही ॾे। पोइ ईअं चवण लॻा, ग़रीबनि ते कयो, गायनि ते कयो, न्याणियुनि ते कयो, मजबूरनि ते कयो। पोइ उन्हनि खे लॻो कि ईअं त नथा चवनि असांखे जो। चओ हरे राम, हरे कृष्ण। जबकि सेवक जो तन मन धन सभु गुरुअ जो हूंदो आहे, उनजो गुरुअ ते अधिकार हूंदो आहे। मन ते ई अधिकार थियो त ॾाढी वॾी ॻाल्हि थी वई। अष्टावक्र महाराज जनक जीअ खे ज्ञान ॾिनो, दक्षिणा छा ॾिनई? साईं मन ॾिनो। पोइ हाणे छा थो चवणु चाहे? साईं मां घोड़े ते चढ़ां, तव्हां ज्ञान ॾियो। चयसि तूं केरु थींदो आहे घोड़े ते चढ़ण वारो? तुंहिंजे मन ते त मुंहिंजो राज आहे, तूं थींदो केरु आहे कुझु सोचण वारो? छा थो सोचे? बाबा वीचार था हलनि, बंदि कर, तूं मालिक न आहे। छाजा संकल्प विकल्प वीचार, तोखे सोचण जो अधिकार कोन्हे। उते ई ब्रह्म ज्ञान अची वियो, समाधि लॻी वई। हरे राम। त साधु भिक्षा वठंदा हुआ, शिक्षा ॾींदा हुआ। हिकु ॾींहुं घुमंदे घुमंदे विया, हिकिड़े माता वटि भिक्षा मिली। सब्जी जो ठही, ॾाढी बढ़िया कढ़ी ठही, ऐं कढ़ी खाधऊं त आहा, खाधऊं कढ़ी, घुरियऊं वरी ॿियों बार खाधऊं। एॾी बढ़िया कढ़ी ठाही उन माता अम्मा कि सवादु ज़बान ते रहिजी वियो, असर मन ते रहिजी वियो। इहो साधुअ जे लाइ वॾो ख़तरो। इहा परीक्षा जी घड़ी अची वई। ध्यानु ॾिजो। हाणे वञनि गांव गांव ॿिए उन्हनि जो नियम हूंदो आहे कि हिकु या ॿ बार भिक्षा घुरो, जेको मिले। सूखी रोटी मिली त वाह वाह, पकवान मिलिया त वाह वाह, बार बार हिकु दर ते बि न वञिणो आहे। चओ हरि राम। हाणे जो कुझु ॾींहं गुज़रिया, हाणे कढ़ी पोयों पइजी वई। कथा जो नालो तो कढ़ी वाले बाबा, कढ़ी वाले बाबा, कथा जो नालो ई इहो अथव। हाणे बार बार उहा कढ़ी यादि अचे। अरे उन अम्मा कढ़ी जेकी खाराई भैया, आहा, तस्मयूं फैल, व्यंजन फैल, 36 व्यंजन फैल। कीअं कजे? आख़िर मन में तूफान आयो। मन के बार बार समझाइन तारे मन ए मन मेरिया तू सदारो हरि नाले। ये ॾाढो वॾो दुर्गुण चई।
जबान जे स्वाद में मछली फासंदी आहे, उनजी जान हली वेंदी आहे। चओ हरे राम। तंहिंजे करे इन खां ॿाहिरि निकिर, जंहिं जबान ते कंट्रोल कयो, बाक़ी इंद्रियूं सरलता सां कंट्रोल में अची वेंदियूं। लेकिन मन की मञे ई कोन। न कड़ीअ जो सवादु हुयो, कड़ी त खाइणी पवंदी। ॾाढो मन खे सम्झायूं, लेकिन मन बार बार जॾहिं तरंग हलणु लॻो त संत न चवंदा आहिनि मन मां आहियां, मन मां न आहियां। असांजा भगवान श्री चंद्र महाराजन जा अहिड़ा साहस वारा वचन कि मन को मार करो असवारी। चओ मार करो असवारी। चवनि था जीअं तव्हां एक्टिवा ते सवारी कंदा आहियो, कार ते सवारी कंदा आहियो, कोई घोड़े ते सवारी कंदो आहे, तीअं मन खे पंहिंजो घोड़ो ठाहे करे उनजे मथां सवार थियो। मन चंचलता जो प्रतीक आहे। मन तव्हांजे मथां सवार न थिए, मन खे पंहिंजे वश में करे उनजे मथां सवार थियो। मन जी कहिड़ी ताक़त कि तव्हांखे वठी वञे काॾे? मन खे पंहिंजे रस्ते ते वठी हलो। भगवान श्री चंद्र महाराज हाणे साध संगत जी उन ॾिठो कि मन नथो मञे। ठीकु आहे प्यारा, कड़ी खाइणी थी? हा बाबा कड़ी खाइणी आहे। हिकु बार त कड़ी खारायो, वरी वापसि आया उन ई अम्मा ॾे, जबकि कॾहिं ईंदा कोन हा। अम्मा ॾाढी श्रद्धालु हुई। अरे बाबा एॾो जल्दी तव्हां 3-4 ॾींहंनि में अची वियो वापसि? हा हा माता तुंहिंजी कड़ी खीचे आई आहे। अरे मां बलहार वञा बाबा? तव्हां त रोज़ अचो, रोज़ खारायां। हे अम्मा मां त रोज़ अचां, मुंहिंजो साधू धर्म त नष्ट थी वेंदो। हिकिड़ो कमु कर माता, अॼु 4 माण्हुनि जी कड़ी ठाहे। 4 माण्हुनि जी? ॿिया बि साधू ईंदा हूंदा बाबा, मां सम्झी वियमि। माता तूं त ठाहे कड़ी, पोइ निपटंदासीं चङी तरह। उहो ई ठाहिजां जीअं उन ॾींहुं ठाही आहे। चई बाबा उहो ई ठाहींदमि। महात्मा वेठा भजन करण, अहिड़ी कड़ी तैयार थी। चओ जय श्री कृष्ण। महात्मा पेट ते हथ था फेरनि। अरे मनवा तोखे अॼु कड़ी खाराईंदासीं। मन बि ख़ुशि। हा बाबा अस त कड़ी खाए बि, हाँ डट के खाए बि चङी तरह। खुशबू अचण लॻी थोड़ी देर में। हाँ कड़ियुनि में बढ़िया आलू, कचालू, भिंडीअ जी सब्जी, कूकम विधऊं। अॼुकल्ह त माण्हू इमली विझी करे कड़ीअ जी खटाई था करे छॾनि। सांभर ठाहिनि त हुनजी खटाई। चओ हरे राम। असली शइ ख़तम थी वई, सांभर खटाई बणिजी वई, कड़ी खटाई बणिजी वई। लेकिन उन ज़माने में ॾाढी बढ़िया ठहंदी। बेसण जो बढ़िया उन में तरो विझी फ्राई करे पूरे पाड़े में पई खुशबू फैलजे। चओ हरे राम। महात्मा योग प्राणायाम करे चकाचक आसन लगायो। हा मां कड़ी खणी आ। चई बाबा 4 साधु ॿिया 3 जेके अचणा हा, चई चैन जी मां ई खाईंदुमि। बाबा चैन जी तूं अम्मा न खाराईंदी? बाबा मां 8 जी खारायूं। छो था चओ? जेकी देगड़ी ठाही अथई तोखे भले थोड़ी खपे त कटोरो अधु कढी वठ। चई न बाबा ॾाढी आहे। चई उन्हनि 4 माण्हुनि जी पूरी एॾे सिपरी खणी आहे, एॾे हंडी खणी आहे, ऐं हिकिड़ो वॾो कटोरो ॾे, थाली ॾे। ठीकु आहे बाबा। खणी आई थाली, कटोरो ऐं सिपरी उते खणी आई, केवी खणी आई। थालीअ में लाथी, कटोरे में लाथी। हिकु अञा बासण थधो थिए कि हिकिड़ो ॿियो चाढ़े छॾनि। कटोरो बढ़िया गॾ करे पीआ, पूरो कड़ीअ जो खाई आहे। एतिरे में थाली थधी थी, कटोरो भरे रखियो, वरी थाली खाई आहे। अम्मा ॾिसंदी वञे, अम्मा वाकई 4 ॼणनि जे रोटीअ खे ॿरो ॾींदा लॻे थो बाबा जी अॼु। चओ हरे राम। अॼु पूरी कंदा कड़ी। लेकिन आख़िर 4 माण्हुनि जी कड़ी। ऐं कंहिं संगत खे चओ 1 माण्हूअ जी त घणनि जी ठाहींदा आहिनि? 2 जी। सिधी सही ॻाल्हि आहे। चओ हरे राम। भई मथां घटि न थिए, वधीक भले थिए। त 4 जी चई, 6 जी खणी आई। ऐं महात्मा खाईंदा विया। हाणे आख़िर पेट जो बि त पंहिंजो स्थान आहे। साधु महात्मा त वीचारा घटि खाइण वारा। हाणे पेट भरिजी वियो, गले तक कड़ी अची वई। हाणे अंदर ई न वञे। मन चए बाबा बसि मरियम कड़ी खाई करे हाणे कड़ी न खाराइजो। न पुट तोखे कड़ी खाराईंदुमि। कड़ीअ जी इच्छा है। न कड़ी खाई वरिती। अंदर मन जी आवाज़। वरी कटोरो खियूं। हाणे त ओघरायूं अचनि। धीरे धीरे ॿियो कटोरो विधऊं, उल्टी अची वई। अरे बाबा छा थियो? अम्मा तूं किनारे थी, तूं पासे थी, हेॾे उल्टी कनि। वरी कड़ी खाई, वरी थाली भरे कड़ी खाधऊं, वरी बि उल्टी आई। अञा त 4 थालियूं पयूं। मन रोए थो, मुंहिंजी तोबा, मुंहिंजे पीउ जी तोबा। बाबा मां कड़ी न खाईंदुमि। चए थो कड़ी खाइणी पवंदी। कड़ीअ लाइ वठी आऊं परेशान करे, वरी कड़ी खारायूंसि थाली भरे। माता ॾिसे त बाबा हे जुल्म था कयो छा था? बाबा थोड़ो आराम कयो, चूरन वूरन खायो। हाँ पोइ तव्हां भले पोइ मंझंदि जो खाइजो। इंटरवेल त कयो, विच में चवंदा आहिनि पाणी पीबो आहे। बाबा जन चयो उहा विच त अचे, अञा त विच ई न आई आहे। उहा
चओ हरे राम। हाणे त कथा में लिखियल आहे कड़ी खाइनि उल्टी कनि वरी कड़ी खाइनि वरी उल्टी कनि वरी उल्टीअ वारी कड़ीअ खे हथ लॻाइनि। हे ॾिस अञा मन कड़ी खाईंदे कड़ी खाराए मन अंदर हाहाकार करे आख़िर उल्टियूं करे करे कड़ी खाई करे उल्टियूं करे ऐं महात्मा उथिया। अम्मा को माफ़ी घुरियऊं, अम्मा मूंखे माफ़ कजां, अॼु मूंखे ख़ुदि खे सजा ॾियणी हुई। तुंहिंजो उपकार आहे अम्मा, मां तुंहिंजो उपकार न भुलंदुमि। जॻह साफ़ करे छॾियऊं, थाली कटोरा वापसि कयूं ऐं चवण लॻा हरी कड़ी तू थी मेरे पीछे पड़ी, हरी कड़ी तू थी मेरे पीछे पड़ी, अब मैं चला तू रह जा खड़ी। महात्मा निकिता। उन ॾींहं खां पोइ कथा में लिखियल आहे उन्हनि जे मन कॾहिं जीवन में न चयो कि मूंखे कड़ी खाइणी आहे। चओ हरे राम। ऐं न कॾहिं कड़ी खाधऊं न कॾहिं कंहिंखां घुरियऊं। इन तरह उन्हनि पंहिंजे मन खे जीतियो। असांजी लड़ाई त मन सां ई आहे, मन जीते जग जीत। ये कड़ी वाले बाबा असांखे इहो ज्ञान ॾेई आहे कि ॿाहिरि लड़ाई हुजे त खणो गोली ठगा कयो, कंहिंजी हत्या करणु सरल आहे, कोई कठिन न आहे। जे बदिलो वठ तूं बदिलो जंहिं तोखे कयो आहे ख्वार, जन्म जन्म जो वैरी तुंहिंजो तुंहिंजे अंदर अहंकार। चओ हरे राम।